मेहड़ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर रज़ाली सुमर मूजिब मेहड़ शहर में बदअमनी जुआ मंशियात खिलाफ 15 ॾींहं बि GDA PTI SUP क़ौमी अवामी तहरीक शहरी इत्तेहाद समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी मजहबी धुरियुनि पारां न्याज़ अली बुरड़ो, एडवोकेट मुनव्वर जतोई, हबीब हज़ूरी, अयूब खोसो, मीर खोसो, शकील अतार, सैयद फताह शाह अमीन जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि घंटा घर चौक ऐं मेहड़ प्रेस क्लब आॾो ॻाल्हाईंदे चयो त मेहड़ जे माण्हुनि खे अमन ॾियो। मेहड़ में मंशा जा आॾा ख़त्म कयो, जुआऊं बंदि कयो, फाश जा आॾा बंदि कयो। 15 ॾींहंनि में न फाश जा आॾा बंदि थिया आहिनि, न ॾोह बंदि थिया आहिनि। वरी असांजे परमुन दोस्तनि ते नादर चांडे ते ऐं ज़ुबैर समेत FIR कढी अथनि। आमना सदकना असांखे ये क़बूल आहिनि। शहर जे ख़ातिर हे FIR को मसलो कोन्हे। जे बिलाल खे घाणे में विझी पीड़ियो आहिनि, जेकॾहिं असांखे शहर जे ख़ातिर न घाणे में विझी पीड़ींदा त बि चवंदा आमना सदकना असांखे क़ुर्बान हुन शहर ते फरमायो आहे। असांजे पालनहार असांखे मुसलमाननि खे असां जेके उन जा बंदा आहियूं उन्हनि खे अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम ॿुधाए थो वला तहिनू वला तहज़न, न सुस्त थियो, न काहिल थियो, न पेर पसारे वेहो ऐं न गम ऐं ॾुख कयो। वला तहिनू वला तहज़न, को बि ॾुख न कयो, को बि ख़ौफ़ न कयो ऐं पेर पसारे न वेहो, सुस्त न थियो। अंतुमुल आलोन, तव्हां मथां आहियो, तव्हां बुलंद आहियो, तव्हां कामयाब आहियो, तव्हांजो मर्तबो वॾो आहे। जेके अमन ख़ातिर निकिता आहियो तव्हांजो मर्तबो वॾो आहे। 15 ॾींहंनि खां असीं सरापा एहतजाज आहियूं ऐं असीं इहो था चाहियूं त मेहड़ खे अमन ॾियो। असांजे साथियुनि ते FIR दाख़िल कई आहे। थियण त ईअं खपे आहे त 15 ॾींहंनि खां जेकी असीं जदोजहद कयूं था अमन जे लाइ, त अॼु ताईं जेकी लोफर हुजनि, जेकी पाथारी हलाइनि, जेकी फुरू कनि, जेकी धाड़ा हणनि, उन्हनि ते FIR थियणु खपे आहे। हुन वधीक चयो त 15 ॾींहंनि खां बदअमनी मंशियात जुआ ख़िलाफ़ जदोजहद जारी है, पर पुलिस ने अमन अमान क़ाइम करे सघी आहे, न ही मंशियात जुआ ख़त्म कराए सघी आहे। हुन जी अबतड़ पुलिस इंतज़ामी कार्रवाई जो निशानो बणाईंदे एहतजाज कंदड़नि मथां मन घड़त कूड़ा केस दाख़िल करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हुननि चयो त कूड़ा केस दाख़िल करे जदोजहद ख़त्म कराए सघिजे थी। हुननि चयो त बदअमनी ऐं मंशियात जुआ जे ख़ात्मे ताईं जदोजहद जारी रहंदी। पुलिस केतिरा बि केस दाख़िल करे जदोजहद ख़त्म न थींदी।